जो हलिया कंस षड्यंत्र करे रखियो कुवलया पीड़ 10,000 हाथियुनि जी शक्ति वारो उनखे मदरापान करायो महावत के समझायो मैं मारे छॾिजां श्री कृष्ण बलराम के इतों बची अचे तो वॾा पहलवान उन खां पोइ मां तलवार खणी बीठो आहियां। भगवान चयो महावत हाथीअ के किनारे कर। महावत अञा हाथी मथे खणी आयो। भगवान पकड़ियो हाथीअ खे थोड़ो सो घुमाए करे जीअं ही हाथी हमलो करण आयो हाथी का दांत भगवान के हाथ ॿई ॾंद भगवान कढी वरता। दाऊ जी चयो हिकिड़ो मूंखे ॾियो। हिकु हिकु हाथीअ जे ॾंद सां हाथीअ महावत के भगवान गोलोक पहुचाए छॾियो। श्री मुकुंदाय। अॻिते वधिया चाणूर आयो। हे चित चोर कन्हैया तुमको हमसे युद्ध करनी पड़ेगी। भगवान चई शर्म है कि बेच खाई मैं इतनो नाजुक सो कनाई तेरी मेरी जोड़ी हाँ बनेगी। चए तो अरे मुझे सब पतो है इनमें जो हाथी के मारे आया हुआ वो महाबलशाली हो। मन सुखा चई दिखा दे कन्हैया इसको पूतना वालो हाथ। ऐसी बात तो चलो अखाड़े में। अखाड़े में श्री कृष्ण बलराम आया ए चाणूर उन्हें जो भाव मुष्टिक वो बलराम जी सां विढ़जियो। शल तोशल ए कूट ये 5 मुख्य पहलवान हा जंहिंमें हजारनि माण्हुनि जी शक्ति हुई। चओ हरे राम। ॿिया बि कई पहलवान हा पोयों हाणे उते हजारनि लखनि जी भीड़ साधु संत महात्मा राजा ब्रजवासी मथुरावासी सभु ॾिसनि था चवनि था हिते अन्याय आहे। श्री कृष्ण खे ॾिसनि था हाय हाय था कनि। हेॾा वॾा पहलवान इन्हनि सां हिननि जी कुश्ती। अरे कंस दुष्ट माण्हू आहे। जाकी रही भावना जैसी प्रभु मूरत देखी तिन तैसी। माताउनि खे भगवान नंढा छोना मोना बालक था नज़र अचनि। यशोदा मैया के पंहिंजा लाल था नज़र अचनि। योगीन जेके उन्हनि खे ब्रह्म था नज़र अचनि। ऋषिनि मुनिनि खे सचिदानंद परमात्मा था नज़र अचनि। भक्तनि खे भक्तवत्सल भगवान था नज़र अचनि। स्त्रियुनि खे कोटि कंदर्प लावण्य करोड़नि कामदेवनि खां बि सुंदर था नज़र अचनि। ग्वाल बालनि खे पंहिंजा परम मित्र सखा था नज़र अचनि ऐं कंस खे साक्षात काल ता नजर अचनि। बोलो वृंदावन। भयंकर कुश्ती आरंभ थी वई। हथनि सां हथ पेरनि सां पेर टंगुनि सां टंगूं पैंतरा बदिले भगवान बि ईअं था लड़नि कि बि WWF शुरू ई भगवान कयो आहे। जबरदस्त कुश्तीअ जा दाव पेच भगवान ॾेखारिया। टंगड़ी फसाए हेॾे होॾे झटके थोड़ी देर खेॾायूं बढ़िया अची करे जोर सां चाणूर भगवान जे मथो मुष्टिका जो प्रहार कयो। भगवान चई मुख हई अथई त मुंहिंजी बि हिकिड़ी चमाट चखणी पवंदे। चमाट खणी जो ठका कयूं कन जे हेठों ऐं चाणूर चारो खाने चित थी चटनी चटींदो धरतीअ ते किरी पियो। बोलो भक्तवत्सल भगवान की। मुष्टिक के बलराम जी परलोक मोकिलियो। शल तोशल के भी कुशलता सां पार पहुंचायूं। कूट के कूटे छॾियऊं। बाक़ी पहलवान सब भजिया। 18/4/22। कंस पागल थियो नहीं छोड़ूंगा। दोनों बालकों को नहीं छोड़ूंगा। इनजे पी खे भी न छॾींदुमि पंहिंजे पी खे भी न छॾींदुमि। भगवान सम्झी विया दिमाग़ थोड़ो हेॾे होॾे थी वियो। भगवान लगाई छलांग ऐं मंच ते चढ़ी विया। सैकड़ों फुट मथे उनजी मंच ऐं जीअं भगवान आया तलवार कढी छॾी। तलवार हटाए करे चोटीअ खां पकड़े भगवान खींचियो। थर थर कांपण लॻो। कंस खे खणी करे हे मथों ठका हेठि कयूं। किरंदे ई भगवान विश्व विमोहन मथों जो छलांग लगाई। उन खां पहिरियों ई कंस जा प्राण निकिरी विया। बोलो कंस मर्दन भगवान की। कंहिंजी आवाज नथी निकिरे। देवताऊं भी डिजी वेठा आहिनि मरियो अलाए न छोड़ो उथी न बीहे। भगवान ॾिठो अञा भयभीत आहिनि तॾहिं वारनि खां पकड़े भगवान खींचियो और निष्प्राण कंस नजर आयो। वो कल्प वृक्ष जे गुलनि जी बरसात थी। जय जयकार थी। सब खुश थिया प्रसन्न थिया। जेके भजी विया वीचारा यादव कंस जे भव खां यदुवंशी दाशारह वृष्णिवंशी उहे सब वापस अची विया। ये कश्मीर मों पंडित हली विया हा न भव जे करे। अॼु भी यदुवंशी वापस आया। भगवान जी जय जयकार थियण लगी। अति प्रसिद्ध श्लोक मिली करे चवायो। वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। बोलो वृंदावन बिहारी लाल।